रब्बिल आलमीन। वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन व अला आलिही व अस्हाबिही अजमईन। अम्मा बाद, अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वन नज्मि इज़ा हवा मा ضل साहिबुकुम वमा गवा वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वह्युन यूहा अल्लमहु शदीदुल कुवा। सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीज़। बारो चा व्याप घणा अल्लाह, बारो चा व्याप घणा पर मुझो पुनो सिर चांगे ते चढ़ी करे ओ त कंदो वड़ विहन हाणे मथा माज़ूरन होत दरिंदो हथड़ा। सल्लल्लाहु अलैहि या प्यारा दोस्तों, बुजुर्गों भाई, सिंध कानूनी जा हुजूर सुन्नी मुसलमानों महबूब मोहम्मद मुस्तफ़ा सां मोहब्बत रखण वारा प्यारा भाइयों ऐं तहरीक अंसार मुस्लिमीन सां वाबस्ता नौजवानों, अल्लाह तबारक व तआला तव्हांखे ऐं असांखे शादी आबाद करे, ईमान सां रहाए, वरी शल ईमान सां लॻाए। दोस्तान मोहतरम, अॼोकी महफ़िल मदीने वारे मीर जे शान जी आहे। सुभान अल्लाह। महबूब जो शान ॿुधण जो तरीक़ो आहे त अदब सां वेही गॾिजी सड़जी वेही ॿुधिजे। हाणे जेके तव्हां परते परते वेठा हो सभु गॾिजी वेठा थी वियो त विच में जेके खालनी ख़तम थी उते अचो। दोस्तों ने मोहतरम, अल्लाह रब्बुल इज्जत, मेरे ध्यान से हमारे मुझे ध्यान दो। अल्लाह रब्बुल इज्जत जेमल नबी मोकलिया त हर नबी जो मान मर्तबो अल्लाह जुदा रखे। हर नबी के अल्लाह तबारक व तआला इज्जतूं अता फरमायूं, रुतबा ॾिना। हज़रत आदम खां वठी हज़रत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताईं जेतिरा बि नबी थिया, हड़नी नबीयन के अल्लाह मौजज़ा ॾिना। कंहिंखे मौजज़ो ॾिनई त मुर्दन खे जियारींदो हो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम के मौजज़ो ॾिनई, हथ ईअं खणी पंहिंजे बगल में विझी ईअं कढंदो हो त ईअं चोॾीअ जे चंड वांगुरु हथ चिमकंदो हुअसि। हज़रत ईसा रूहुल्लाह के अल्लाह तबारक व तआला उन जे हथ में शिफ़ा ॾिनी। ईअं तड़पंदा हुआ, हज़रत ईसा जो हथ लॻंदो हो त मुअल मुर्दा ऐं बीमार जिस्मन खे रब शिफ़ा ॾेई छॾी। हर नबीअ खे अल्लाह मौजज़ा ॾिना, हर नबीअ जा रुतबा बुलंद कया, पर वारी जेॾीमहिल तुंहिंजे ऐं मुंहिंजे महबूब तुंहिंजे ऐं मुंहिंजे लॼपाल नबी जो जेॾीमहिल वारो आयो त अल्लाह फरमाए त महबूबा, हे नबी, हे आदम, हे नूह, हे शीसा, हे
मुझो हूदा हे मूसा वा हे ईसा वा इन्हनि सभिनी खे मौजज़ा ॾिना अथनि पर महबूबा तू मुंहिंजो महबूब सुभान अल्लाह तू मुंहिंजो महबूब हिननि सभिनी खे रुतबा ॾिना अथमि इहे सभु गॾाए तो हिकिड़े महबूब खे सभु शान गॾाए जे ज़ात खे मिलिया उन ज़ात जो नालो रब रखियो मुहम्मद कुल नबी कुल दुनिया जी मखलूक वारा महबूब मुहम्मद मुस्तफ़ा जे साम्हूं उन्हनि सभिनी जो इल्म रखो हेॾा मुस्तफ़ा करीम जे इल्म जो ज़रूर रखो महबूब जो इल्म घणनि नबीअनि खां आला हो महबूब जो ॾिसण हर नबीअ खां आला हो सुभान अल्लाह छो नथा सम्झो महबूब जो हलण हर नबीअ खां आला हो महबूब जी ज़ात महबूब जो शहर महबूब जी इज्जत महबूब जो रुतबो हर नबीअ खां आला हर इंसान खां आला हर शख्सियत खां आला पर एतिरनि समूरनि नेमतुनि जे हूंदे सूंदे रब फरमाए त महबूब हिकिड़ो इनाम अहिड़ो थो ॾियारे जो महबूब कंहिं इंसान ज़ात खे इहो इनाम न ॾिनुमि अहिड़ो इनाम जो महबूब हिननि अखियुनि सां पंहिंजो दीदार थो करायां माण्हू ईंदा